नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात पंहिंजे उम्मत जे लाइ ईअं बि फरमाईंदा हुआ त न भलारनि ॾिहाड़नि खे लहव लहब में रांद रूंद में मस्किरनि में ज़ाया न करे छॾियो। पिटाई साहब चवंदो आहे त वाहुड़ खे हो वहो त मछ मोटण जी न कई छह छिॼी छेतियूं थिया पोइ पयुसि पहो हाणे सिर मथां सहो महमेज़ूं मलाहन जूं। मुंहिंजा दोस्त शाह साहब उहा ॻाल्हि थो करे त जॾहिं वाहुड़ खे हो वहो त मछ मोटण जी न कई। जॾहिं तोखे जवानी आहे, सिहत आहे, तंदुरुस्ती आहे, हली सघीं थो, घुमी सघीं थो, मस्जिद में अची सघीं थो, अल्लाह अल्लाह करे सघीं थो, रोज़ा रखी सघीं थो, ईद पढ़ी सघीं थो, त उन टाइम ते तोखे जवानीअ जे मगन में का ख़बर कान्हे काॾे ॾिठो ईंदो। मछ मोटण जी न कई, अल्लाह जे दरगाह हारे कोन थो मोटी। पर पुछ रछजी छेतियूं थिया पोइ पयुसि पहो नज़र कमज़ोर थी वई, गोॾनि में सूर थी वियो, मथे खे फेरी अची वई, पोढ़ो थी वियो, कमज़ोरी हालत आहे, घर खां उथी कोन थो सघे, मुहताज आहे त को मूंखे वठी हले, या चङो भलो हो हाणे बीमार थी पियो आहे, उथारण वारा कक थी पिया, बेज़ार थी पिया, छर छिॼी छेतियूं थिया पोइ पयुसि पहो पर हाणे सिर मथां सहो ममेज़ूं मलाहन जूं। इहो वक़्तु हलियो वई, वरी वापसि कोन ईंदो आहे। तंहिंजे करे अलाह ताला फरमाईंदो आहे इंसान अहिड़नि ॾिहाड़नि जो क़दुरु कजां, इहे बार बार कोन ईंदा। तोखे अलाह सिहत ॾिनी आहे, तंदुरुस्ती ॾिनी आहे, जवानी ॾिनी आहे, हथण घुमण फिरण उथण खाइण जी तोखे अलाह पाक तौफ़ीक़ अता फरमाई आहे। इन सिहत वारी हालत में रब पाक खे यादि कर त मां अलाह तुंहिंजा बेड़ा ई पार फरमाए छॾींदो आहियां। अवां ॾिठो खोड़ वीचारा असांजा मुस्लमान भाइर जेके तमामु बहादुर हटा कटा, ॾिसतो हुननि जे ज़िंदगी ते हसरत पई थींदी हुई, पर खट जे हवाले बीमारी डिगी थी वई, अज़ीज़ बेज़ार, माइट बेज़ार, पुट बेज़ार, चवनि पिया ख़ुदा करे मरे त जान छुटे। ओ मुंहिंजा दोस्त, जंहिं ज़िंदगी खां पाण बेज़ार हुजे, तुंहिंजा प्यारा अज़ीज़ बेज़ार हुजनि, उहा ज़िंदगी जेकॾहिं अल्लाह जे राह में ख़र्च करी त केॾो मज़ो आहे। हा, मां थो चवां त हिकिड़े पासे 50,000 एकड़ ज़मीन हुजे, 20 करोड़ बैंक में पिया हुजनि, पर बीमार आहे, अंब बि न खाइजांइ, गोश्त बि न खाइजांइ, खीर बि न खाइजांइ, हा न साईं, मिठाण बि न खाइजांइ, केलो बि न खाइजांइ, छाण जी मानी खाइजांइ। मां थो चवां त इन जहिड़ो निभागो ॿियो आहे कोन को, जो हिन जे मिल्कियत मां ॿिया हज़ारे माण्हू मज़ा पिया कनि ऐं ख़ुदा ताला हिन खां नेमत कसे वरिती आहे। पर मुंहिंजा अदा जेकॾहिं तूं मिसकीन आहे, ख़ाक शोरी जो पोरियो करे थो, हक़ हलाल जी सुबुह खां शाम ताईं मज़दूरी करीं थो, दुकानदार आहे त दुकान हलाई थो, हारी आहे त हर वहाई थो, मज़दूर आहे त तगारी खणे थो, पर अलाह साईं तोखे सिहत अता फरमाई आहे, कंहिंजो मोहताज कोन्हे, साग बि चट त दाल बि चट त अंब बि चट त केला बि चट, हिकिड़े ई ॻोथरीअ में परवाह ई कान। मां तो चवां इन जहिड़ी ॿी का नेमत अलाह जी आहे कान का, सही आहे न दा, जो रब्बुल आलमीन जे ज़ात बाबरकात जे नेमतुनि मां मज़ा पियो वठे त पोइ मज़ो इन में आहे न, जो हिकिड़े पासे रब तोखे किरोड़े नेमतूं पियो खाराए, ॿिए पासे जे आधी रात जो थी रब खे रीझाए, तहजुद पढ़ी, बा जमात नमाज़ पढ़ी, जुमे ते सवेर अची अलाह जो कलाम क़ुरान ॿुधी, ईद जे लाइ सवेर तयारी करी, रमज़ान जे लाइ दुआऊं घुरी त मौला वरी अचे त रोज़ा रखां, क़ुरान जी तिलावत करी, ख़ैर ख़ैरात करी, त मां सम्झां थो अहिड़ी ॿी का नेमत आहे ई कान का। कुझु पंहिंजे ज़िंदगी जो क़दुरु कयो अदा, इहा हयाती फानी हयाती आहे। मुंहिंजा सोना, मुंहिंजा भाउर, पाण सां कई दोस्त गॾु जुमा पढ़ंदा हुआ, पर अॼु आहिनि के न के, पाण सां नमाज़ूं पढ़ंदा हुआ, उथंदा वेंदे। अल्लाह पाक जल जलालहू मन वालो शल तव्हां असांखे रमज़ान जे रोज़नि सां गॾु ईद पढ़ण जी बि तौफ़ीक़ अता फरमाईंदो। मां तव्हांखे अॻे जुमे ते बि अर्ज़ु कयो हो, वरी बि अर्ज़ु कयां त ईद नमाज़ खां अॻे ग़रीबनि मिस्कीननि हक़दारनि जे लाइ फितरानो अदा करे छॾियो, छो त फितराने जो मक़सद ई हो आहे त तव्हांजे ॾियल इमदाद मां ग़रीब मदद वठी
पंहिंजी ईद मल्हाइनि, पर जे तव्हां ईद खां बाद ॾींदो त पोइ ईद खां पोइ कपिड़ा कहिड़े कम जा? हो मिस्कीन त खणी पैसा ज़रूरत वारा तोखां जॾहिं ॾींदेसि तॾहिं वठंदो, पर हुनखे ईद ते कम न आया त मज़ो न आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको असांजे लाइ कानून मुक़ररु फरमायो आहे फितराने ॾियण जो, उन में इहो राज़ ऐं हिकमत रखियल आहे त तव्हां उन ग़रीबनि जी मदद कयो, मिस्कीननि जी मदद कयो, हक़दारनि जी मदद कयो, फितरानो तव्हां अदा कयो त जीअं उहे बि तव्हां सां ईद जे ख़ुशियुनि में भाई वार थियनि। अल्लाह पाक जल जलालु अमन वालू शल असांखे इहा तौफ़ीक़ नसीब फरमाए। घर जे मालिकनि जे मथां फितरानो ईद नमाज़ खां अॻे अदा करणु वाजिबु आहे, ज़रूरी आहे। उन मां फ़ाइदो इहो ई आहे, हिकु त तव्हांखे रमज़ान जे महीने में अजुर थींदो, छो त जेकॾहिं ईद खां पोइ ख़ैरु ॾींदो त रुपए जो रुपयो, पर जे रमज़ान में तव्हां उहो रुपयो ॾेई छॾींदो अलाह जे राह में त 1 रुपए जा 70 रुपया, छो त रमज़ान में सवाब 70 गुना ज़्यादा हूंदो आहे। तंहिंजे करे ॾियणो त अॻे बि आहे पोइ बि आहे, तंहिंजे लाइ बहितर आहे त अदायगी अॻे करे छॾियो। अलाह साईं जल जलालु अमन वालू शल तव्हां असांजी इबादत मंज़ूर फरमाए।